अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा जेको आहे हसीना बेगम हैदर जे मथां इल्ज़ाम लॻाइण में कामयाब थी वेंदी, छा जेको आहे हैदर जाबिर ऐं रूंडे जी दिलि खटण में कामयाब थी वेंदो, छा रूंडे जो पुटु बची वेंदो, छा रूंडे जे पुट खे ज़हर ॾियण में सिकू जा हथ आहिनि, छा सिकू जेको आहे सिकू ऐं क़ासिम वारा पाण में ठाह करे वेंदा आहिनि। तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर अवां ॿाहिरनि ताईं बर वक़्तु पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे की तरफ। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में ॿाहिरि ॾेखारियो वेंदो त क़ासिम सिकू वटि ईंदो ऐं चवंदो त ॾिस सिकू, मां कॾहिं बि जेको आहे तुंहिंजी भेण जे मुड़ुस जो क़ातिल न आहियां, न ई मुंहिंजा हथ जेको आहे इन खून में रंगियल आहिनि, मां बेगुनाह आहियां ऐं न ई जेको आहे तुंहिंजे भाउ खे मां मारियो हुयो। असुल में इहे सॼा कम जेको आहे रूंडे जा हुया ऐं रूंडो मुंहिंजे मथां इल्ज़ाम पियो हणे। जॾहिं त सिकू चवंदो त इहा हक़ीक़त असुल तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं रूंडे जो पुटु जेको आहे इस्पताल मां डिस्चार्ज थी ईंदो ऐं पोइ असुल ख़बर पवंदी। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं सावल वॾी कोशिशि पियो करे ऐं वॾी चाल पियो विढ़े त जीअं जेको आहे हैदर खे रूंडे जे तरफ़ ऐं जेको आहे जाबिर जे तरफ़ मोकिले ऐं उन जेको आहे उनजी जेको आहे जासूसी कराए सघे ऐं हैदर खे मोकिले ऐं हैदर जीअं त उन्हनि जी दिलि खटे, हैदर रूंडे ऐं जाबिर जी दिलि खटे करे ऐं उन्हनि खां हक़ीक़तूं पुछी वेंदो ऐं पोइ जेको आहे सावल खान खे अची ॿुधाईंदो ऐं पोइ उन्हनि खे मारणु आसान थी वेंदो ऐं पोइ उनखे सबूत बि मिली वेंदा। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हसीना बेगम चाल पई खेॾे त सोरठ खे फासाए ऐं सोरठ ऐं हैदर जे मथां इल्ज़ाम हाणे त सोरठ ऐं हैदर जा तालुकात आहिनि ऐं उहा चाकर ख़ान सां धोखो करे रही आहे, त जॾहिं त उहा कॾहिं बि इन साज़िश में कामयाबु कोन वेंदी। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त जाबिर बि तमामु घणो क़ाबिल हूंदो ऐं जाबिर हसीना बेगम खे चवंदो त तूं जेको आहे असांखे फासाइण थी चाहीं ऐं असांजे मथां इल्ज़ाम थी खणी, तूं जॾहिं त रूंडे जे पुट जी क़ातिल बि तूं आहीं, तूं उनखे ज़हर ॾेई करे ऐं असांजे मथां इल्ज़ाम थी खणी ऐं असां बेगुनाह आहियूं ऐं असां उन खून मां जल्द आज़ादु थी वेंदासीं। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त गुलनार फ़िलहालु चाकर खे हथु न ईंदी ऐं गुलनार चाकर खे हथु न ईंदी ऐं चाकर खां गुस्से में हूंदो। दोस्तों असांजो हीउ रिपोर्ट कीअं लॻो, पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। वठंदासीं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।